अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये असीं आए हूँ सैफुल मलूक झील ते। नज़ारा तुम ॾिसी सघा था कैमरा जी अख सां। सैफुल मलूक झील ये सॼी संगत आहे असांजी। टोटल घुमण आया आहियूं सैफुल झील। सैफुल झील न सैफुल मलूक झील घुमण आया आहियूं। सॼी संगत आहे, ॾिसी रहिया आहियो नज़ारा। मज़ो आहे हिते। पूरे पाकिस्तान में माण्हू ईंदा आहिनि, ॿाहिरि मुल्क मां बि ईंदा आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त आहे हिते घुमण जो माहौल आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सॼो माहौल ज़बरदस्त आहे। ज़बरदस्त माहौल आहे, झील आहे, रियाज़ नगारी आहे। दे दो दवाई पियो दवाई। हेलो इन पासे ही एग्जिट पानी हो ॾिसो पिया तव्हां। पानी एग्जिट थी रहियो आहे। मथे झुड़ जा नज़ारा तव्हां ॾिसी रहिया आहियो। ये झुड़ ॾिसो माशाल्लाह। हिते पहाड़नि में भी झुड़ ॾिसो तव्हां माहौल झुड़ जो। हिते घुमण अचणु खपे। घुमण जूं जॻहियूं आहिनि, ज़बरदस्त माहौल आहे हिते। घुमण जूं पॉइंटूं आहिनि, घुमण ज़रूरु अचणु खपे हिते ई। ऐं असां सिंध खां आया आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त नज़ारो लॻो पियो आहे सॼो। तव्हां ॾिसी सघो था कैमरा जी अख सां। ये झुड़ ॾिसो, ये झुड़ हेठि जबलनि में बीठो आहे। मज़ो भी ॾाढो पियो अचे माशाल्लाह। ज़बरदस्त मौसम ऐं माहौल भी सुठो आहे। यार टाइम पूरा हो गया यार, बंदा पूरा टाइम